अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था मीरपुर साकरो खां। मीरपुर साकरो जे आबादगार اتحاد पारां सब डिवीज़न साकरो में पाणीअ जी खोट, सिम नालियुनि जी खांटी न थियण ऐं आबादगारन ते आबपاشي इंतज़ामिया पारां क़ोड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ ॿुआरा शहर खां 10 किलोमीटर पीयादल मार्च करे मीरपुर साकरो पहुता, जिते 1 कलाक धरणो हणी पाणी खोट ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते आबादगार अॻवान वहीद रिंद, अब्दुल कलमती, अब्दुल कादिर मोलेपोटो, अब्दुल गनी अब्बासी, अयाज़ लाशारी, इल्मदीन रिंद, बुला लाशारी ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सब डिवीज़न साकरो पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे। सियारेल जो बेचारो सड़ी तबाह थी वियो आहे। शहरी ऐं ॿाराड़ियुनि में पीअण जे पाणीअ जो बहिरान पैदा थी वियो आहे। हिन चयो त सामूंडी पट्टी वारे इलाइक़नि में जर खारो थी वियो आहे, नलका खारो पाणी ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध सरकार हितां जो पाणी बंदि करे माशी हालतूं ख़राब करे हिते जी ज़मीननि ते ज़ुल्फ़िकार जहिड़ा मनसूबा आॾणु चाहे थी। हिननि चयो त ठठो ज़िलो पोछड़ में आहे, पर ठठे ज़िले जे पाणी ते धाड़ो हणी तलान खे पाणी ॾिनो पियो वञे। हिननि चयो त गुज़िरियल 4 महीननि खां पाणीअ जी खोट पैदा थी रही आहे। पाणी जे फुड़े लाइ तरसी रहिया आहियूं। हिन चयो त इंजीनियर रहीम कुरैशी, SDO दीदार बुलेदी पाणी शाखत न हुजण बावजूदु एहतियाती तहरीक हलाईंदड़ आबादगारन मथां कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिन चयो त इंजीनियर आबपاشي ऐं ड्रेन जूं ॿई चार्जूं रखे थो, पर सभु नालियुनि जी खांटी नाहे कराई वई। ईंदड़ बरसाति में वधीक नुक़सान जो ख़दशो पिणु मौजूदु आहे। हिननि चयो त इंजीनियर जी करायल कमनि जी नेब ऐं एंटी करप्शन जांच कराई वञे। सवें आबादगारनि धरणे हणण खां पोइ ऐलान कंदे इंतज़ामिया खां मुतालबो कयो त 3 ॾींहंनि अंदरि सब डिवीज़न साकरो जे समूरी शाखनि में पाणी टेल कराए इंजीनियर रहीम कुरैशी ऐं SDO दीदार बुलेदीअ खे हटाए आबपاشي जा नवां ऑफिसर मुक़ररु कया वञनि। ॿी सूरत में तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। वेरिफिकेशन स्टाफ रखियो वञे। ॿियो जेका कूड़ा केस दाख़िल थिया आहिनि सब डिवीज़न मीरपुर साकरे जे आबादगारन ते उहो फौरन ख़तमु कया वञनि। जंहिं मंझि इंजीनियर खे दीदार बुलेदी SDO खे कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ मीरपुर साकरो।